सुनो सजन मीता, सुनो सजन मीता, पढ़ो ज्ञान गीता। सुनो सजन मीता, पढ़ो ज्ञान गीता। जन्म जात बीता, जन्म जात बीता, अमूल श्वास सारे। 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 सुनो सजन मीता, पढ़ो ज्ञान गीता। सुनो सजन मीता, पढ़ो ज्ञान गीता। धर्मशील धारो, हरिहर उचारो। धर्मशील धारो, हरिहर उचारो। धर्मशील धारो, हरिहर उचारो। धर्मशील धारो, हरिहर उचारो। ममत मोह टारो, चलो चारो चारे। ममत मोह टारो, चलो चारे चारे। धर्मशील तारो, चलो चारो चारे। ममत मोह टारो, चलो चारो चारे। सुनो सजन मीता, पढ़ो ज्ञान गीता। सुनो सजन मीता, पढ़ो ज्ञान गीता। करो सफल चोला, समय यह अमूला। 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 बनो मीत गोला, गुरु के द्वारे। 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 वचन घुर धियाओ, सुरत को समाओ। वचन गुरु दियाओ, सुरत को समाओ। वचन गुरु धियाओ, सुरत को समाओ। वचन गुरु दियाओ, सुरत को समाओ। कहेते पाओ, मुक्ति धाम प्यारे। 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 जन्म जाए बीता, अमूल श्वास सारे। जन्म जात बीता, अमूल श्वास सारे। सुनो सजन मीता, पढ़ो ज्ञान गीता। सुनो सजन मीता, पढ़ो ज्ञान गीता। सुनो सजन मीता, सुनो सजन मीता, सुनो सजन मीता। प्रेम सां चओ श्री राम। श्री राम। सतनाम साखी, सतनाम साखी। सतनाम साखी, सतनाम साखी। सतनाम साखी। सतनाम साखी। परम आदरणीय सतगुरु महाराज, उन्हनि जे स्वरूप में वेठल पूजने योग असांजा संत महात्माऊं, गुणीजन मंडल ऐं सतगुरनि जे स्वरूप में वेठल सतगुरनि जी प्यारी भगन वारी सदा सुहारी साध संगत, प्रेम सां चओ श्री राम।
केॾा विद्वान सॼे दुनिया में हज़ारे लखे करोड़े थिया आहिनि, केतिरा ई ग्रंथ लिखियल आहिनि, पर जेतिरा बि लिखियल आहिनि, जंहिं बि लिखिया आहिनि, कंहिं बि सभिनी खे गीता ईअं मथे रखंदा, गीता खे मथे रखंदा आहिनि। एॾो भॻवान वेद व्यास महाराज लिखियो आहे, चई महाभारत में जेकी कुझु आहे इहो ई सॼी दुनिया में यदयास्ति तत्सर्वत्र। जेको हिन महाभारत में मूं न कोई भाव लिखियो आहे, उहो सॼे दुनिया में उहे ई भाव हलंदा, ॿियो कोई भाव आहे ई कान, छो जो सभई भाव मां लिखिया आहिनि। महाभारत जी कथा त केरु कहिड़ी बि ठाहींदो, पर कंहिं न उन में कोई न कोई उद्देश्य हूंदो आहे, भावना हूंदी आहे, वीचार हूंदो आहे, सम्झ हूंदी आहे, काई ॻाल्हि सम्झाइणी हूंदी आहे। त जेका ॻाल्हि सम्झाइणी आहे उनजो भाव कहिड़ो आहे, भावना कहिड़ी आहे, उन में सिखामण कहिड़ी आहे, उहा जहिड़ी बि सिखामण किथे हुजे उहा हिन महाभारत में मुंहिंजी लिखियलु आहे। यदयास्ति तत्सर्वत्र। कंहिं में चाहे धर्म में हुजे, चाहे अर्थ में हुजे, चाहे काम में हुजे, चाहे मोक्ष में, धर्मे च अर्थे च कामे च मोक्षे च भरतर्षभ। मोक्ष जे अंदरि कंहिंखे मुक्तिअ जी काई भावना हुजे, पार थियण वारी ॻाल्हि हुजे, उहा बि हिन में आहे। कंहिंखे पैसे जी ॻाल्हि, धन जी ॻाल्हि खपे, धन जो लोभ खपे, एतिरी ॻाल्हि मां लिखी आहे जो माण्हू किथे बि अटकी पवंदो आहे। वरी धर्म जी ॻाल्हि आहे, उहा बि हिन में लिखियलु आहे। वरी कामनाऊं लिखियल आहिनि, हद खां वधीक लिखियल आहिनि। एॾी ॻाल्हि लिखियलु आहे त क्रीचक खे 100 भाउ रहा। राजा विराट वटि द्रौपदी ऐं 5 ई भाउर विया नौकिरी करण जे लाइ। हुन जी द्रौपदी जेका सेवा कंदी हुई, सैरंध्री नालोस, राजा विराट जी घरवारीअ जी केश सज्जा कंदी हुई, माना उन जा वार वार सिंगारींदी हुई, चोटियूं वोटियूं ठाहींदी हुई। शंकर भॻवान जी मूर्ति आहे न, हुन में नंढियूं नंढियूं चोटियूं ठहियल आहिनि। हिकु माईअ खे 300 चोटियूं, घणियूं? हा, ॿुधो एतिरो, वधीक ॿुधियूं कोन्हे, मथां हू थींदियूं हुजनि। अॼुकल्ह ज़मानो थोरो ज़्यादा ई आहे, ख़बर ई न पवंदी आहे, प्रेम सां चओ श्री राम। सो उहा ठाहे करे चई पोइ 300 चोटियूं वरी रखी कीअं सघबियूं, संभाल ई हू। चई चिंता न आहे, नकली वार मिलंदा आहिनि, उन नकली चोटियूं, नकली मथो रखी करे हिकिड़ी टोकरे खे हुते ठाहींदा आहिनि, उनजी विग ठाहे छॾिबी आहे, वार सभु लाराए छॾियो मर्दनि वांगुरु। हिकिड़ो बि वार न हुजे मथे ते, जीअं रोज़ भाई कोन्हे, बिल्कुलु सीस मुंड मुंडाए 3 गुण, उतरे सिर को खाज, मथे में खुजली कॾहिं थींदी कोन्हे, जीअं वार भई हीअं ठोड़ो थी वञिबो त। खाने को चुपड़ा बोले, असां संत में वरी खाइण लाइ सुठो मिलंदो, भई चवंदो संत आहे, महाराज आहे, वार हिकु बि न हुजे पर महाराज आहे। ऐं लोक कहीं महाराज, सभु माण्हू वरी मथो बि टेकींदा। त उहा वरी जेॾी महिल दिलि खपे 300 चोटियुनि वारी विग पाए छॾियो, वरी उहा न खपे त ॿी पाए छॾियो, वरी खपे त राम भॻवान जी जटा पाए छॾियो, वरी खपे त शिव भॻवान जो ईअं मथे शिवलिंग ठाहे रखिबो आहे न। मां बि सोचियो मां रखां, वरी चयमि कहिड़ो मथो खपायां, मूंखे त ख़ाली विग पाइणी आहे, वठी खणी बि आया। मां चयो वठां, मां चयो वरी केरु मथो खपाए, वठां त वठी रखां, उहो हिते पाए रखां, हीअं जेॾी महिल जहिड़ी खपे चेंज थी वञे, मट सट थी वञे। उहा सेवा कंदी द्रौपदी, राजा विराट जे घर वारी महाराणीअ जी। हाणे उनजे भाउ जी 100 भाउ नियत ख़राबु थी। चई बाबा हिनखे तूं जेका इहा तुंहिंजी कम वारी माई आहे हिनखे मोकिल। हीअं छा कंदे, धर्म ते हल। चई न। आख़िर पोइ भीमसेनानी उन खे मारे छॾियो। पोइ त ख़बर बि पवणी हुई ऐं उनखे मारणो बि हो। भॻवान जो अहिड़ो हिसाबु किताबु ठहिणु अहिड़ो। महाभारत में जेके पात्र आहिनि उहे सभु महापुरुष आहिनि। जीअं न भई वॾा वॾा हीरोस ॻोल्हजनि ऐं उन्हनि खां फिल्म ठाराए, केॾी महांगी ठहंदी आहे। पोइ मिसाल बीमारी सीमारी अचे, मारणो झोरणो पए त उन हीरे खे ई मरणो झोरणो पए न। त अहिड़ो हिसाबु आहे, जहिड़ो उहो डायरेक्टर जो तीअं महाभारत आहे। पर हुन काम क्रीचक थे शत भ्रात काम कर नास भय सब। नीति शास्त्र में लिखियो त क्रीचक 100 भाउ रहा। उन्हनि खे 3 ॼणा मारे सघनि पिया, ॿियो केरु मारे न सघियो। हिकिड़ो भीमसेन, हिकिड़ो कर्ण ऐं हिकिड़ो कृष्ण भॻवानु।
कृष्ण शकुनीअ खे शक पियो, नालो ई शकुनी त शक ई पइजी वियुसि। चई यार ई मरी कीअं विया भाउर, कोई भूत अची वियो? चई भूत जेके भूत पीउ जे हिननि खे केरु मारे ई न सघंदो आहे, हिनखे 3 ॼणा मारे सघनि था। हुनखे वरी ख़बर बि हुई हिकिड़ो कर्ण मारे सघे थो, कर्ण मारियो कोन्हे तोसां गॾु वेठो आहे। कृष्ण भॻवानु वञे मारियो कोन्हे, उहो पंहिंजे केतिरो परे द्वारका में वेठो आहे। आहे न आहे त नंढ वॾी जेके आहिनि न पांडव ई हूंदा, भीमसेन खां असां मारींदो न त भीमसेन आहे न हिते ई आहे, पांडव हिते ई आहिनि, पकड़ियसि अची। हो त पाण ओॾी महिल प्रगट बि थी विया हली, ॻाल्हि बि सही सिधी थी वई, हुनखे प्रगट थियणो ई हो। पर भाई जहिड़ी भावना चओ, धर्मी चार्थे च कामे च मोक्षे च भरतर्षभ, इन्हनि चइनि जे अंदरि 4 पदार्थ दुनिया में थींदा आहिनि, हिन खां ॿाहिरि कुझु आहे ई कान्हे। या त माण्हू पैसे जी ॻाल्हि कंदो, या त काम वासना जी या इच्छाऊं काई दुनिया जी इच्छा कंदो, या काई वासना कंदो, ऐं या वरी धर्म अर्थ ऐं काम, धर्म जी काई ॻाल्हि कंदो ऐं पछाड़ीअ त मोक्ष जी काई ॻाल्हि कंदो, ॿियो ॿी कहिड़ी ॻाल्हि करे सघंदो। चई हिननि चइनी जो सभु भावनाऊं भरे छॾियूं आहिनि। ऐं यदि हा नास्ती, सम्झो भई तूं चओ काई ॻाल्हि हिन में कान्हे महाभारत में, त पहिरीं तोखां पुछणो पवंदो कहिड़ी ॻाल्हि कान्हे, या ॿुधाए कहिड़ी भावना कान्हे। पर जे न हूंदी त उहा वरी किथे बि न, त तुंहिंजे मन में बि न ईंदई। एतिरो हिन महाभारत में लिखियलु आहे। ऐं गीता वरी अहिड़ी ज़बरदस्त आहे, उनजो ज्ञान किथे बि दुनिया में किथे वञे त हर को कंधु झुकाए छॾे। अहिड़ी ॻाल्हि भई मां न चई सघां, कृष्ण भॻवानु चई आहे सवली ॻाल्हि। चई बाबा जनम तुंहिंजो अजायो हली वेंदई, इन करे जनम खे सजायो करणो हुजे त भगवत गीता किंच दधीता गंगा जल लव कणका पीता ये नाकारे मुरारे रर्चा तस्य यमः किम कुरते चर्चाम। जय हिकु दफ़ो श्री कृष्ण भॻवान खे नमस्कार कयो। छा चए? एकोपि कृष्णस्य कृतः प्रणाम, हिकु भेरो बि कंहिं कृष्ण भॻवान खे पेरे पियो, मन नमस्कार कयो, कंधु झुकाए करे, मन झुकाए करे। हाणे मन न झुकाए त कंधु झुकाइण मां कोई ज़्यादा फ़ाइदो न थींदो आहे। प्रेम सां चओ श्री राम। हाणे तव्हां हिकिड़ी ॻाल्हि सम्झो, भई महात्मा लिखे थो त वॾी ॻाल्हि थो लिखे, एकोपि कृष्णस्य, भई कृष्ण भॻवान खे या उनजे लाइ कृतः प्रणाम हिकिड़ो दफ़ो बि कंहिं कयो हुजे त चई जो फल छा थींदो? चई दशाश्वमेधा अवभृथ तुल्य अवभृथेन तुल्यम। 10 अश्वमेध जो अवभृथ माना भाई धारण करे यज्ञ ते वेबो आहे त संकल्प कबो आहे, अंचली वठबी आहे, अछूट वठबो आहे, उनखे अवभृत सनानु चइबो आहे। संकल्प करे भॻवान हुन ते हवन ते वेबो आहे त 10 दफ़ा वे। दशाश्वमेधा अवभृथेन तुल्यम बराबरि आहे, पर चई थोरो फ़र्क़ु आहे। चई कहिड़ो फ़र्क़ु आहे? दशाश्वमेधी दशाश्वमेधी जनम वठंदो, दिमाग़ मुंहिंजो बि कमु आहे न घटि करे थो, ऐं भुलिजी थो वञा। दशाश्वमेधी पुनरेति जन्म, पुनः जन्म खे वठंदो, वरी जन्म वठंदो, पर कृष्ण प्रणामी न पुनर्भवाय। ऐं कृष्ण भॻवान खे पेरे पवंदो त ये नाकारी मुरारे रर्चा तस्य यमः किम कुरते चर्चाम। जगत गुरु शंकराचार्य यम उनजो नालो ई न वठंदो, माना जनम मरण जे चकर में न ईंदो। 10 दफ़ा अश्वमेध यज्ञ करणु ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे, न करे हिकिड़ो ई न करे सघिबो आहे त 10 वरी किथां कबा। उन में छा थींदो आहे? भई जेके बि पाण खे कुझु हुजे सभु ॾेई छॾिबो आहे, कुझु बि रखिणो न पवंदो आहे। चई पोइ असां कीअं हलंदासीं? चई यार हलाइण वारो भॻवानु आहे, तूं पाण ई हली सघीं थो? जेकर तो वटि जेकी कुझु आहे तो हड़ाई ॾेई छॾियो त छा भॻवानु तोखे बुखियो रखंदो? पर असांखे विश्वास कान्हे। छा चयमि? विश्वास कोन्हे। हलाइण वारो भॻवानु आहे, तव्हांखे खाराइण वारो केरु आहे? बंदा खाराइण वारो
भगवान आहे पर तोखे अजायो अभिमान आहे। अरे तोखे अजायो अभिमान आहे, मां सभु ॾेई छॾींदुमि, पोइ मां छा खाईंदुमि? पहिरीं तोखे पंहिंजे पेट जी लॻी आहे, पहिरीं पेट पंजुअ जो, ॿार बचा त पोइ ना लत अहिड़े पंजुअ खे, पहिरीं पंहिंजे पेट जी सोचबी आहे कॾहिं? हिकिड़ी ॻाल्हि, रोटी ठाहियो त पहिरीं केरु खाईंदो आहे? हा न, मां तव्हांखे हिकिड़ी कथा न ॿुधाई, हिकिड़ी छोकिरी शादी करे आई, माता त वीचारी गुज़ारे, पोइ मूंखां हरिद्वार पियो वञा, मां बि नंढो ॿार हुउसि त मूंखे गॾु विहारी चई हेॾा वे मुंहिंजे भरिसां वे, त वेठुमि त मूंखे ॿुधाईंदी पई हले, चई ही शादी करे आया मूंसां हिकिड़े ॾींहुं, पहिरीं ॾींहुं, त मां चयो हाणे गरम फुल्को पचाए ॾियानि, मन में भावना भई मुंहिंजो घोटु राजा आहे, इहो गरम गरम फुल्को खाए, त पुछे तव्हां पोइ जेॾी महिल रोटी खाओ आउं तव्हांखे फुल्को पचाए ॾियां, त चई पहिरें ॾींहुं हुनजो मथो ख़राबु, पहिरियों फुल्को ख़बर अथई कंहिंखे ॾिबो आहे? कुतनि खे ॾिबो, मां कुतो आहियां? ईअं चईसि हटिजी छोकिरी भला पहिरें ॾींहुं ॿुधे त ॾकी न वञे, पर भाई आहे सही ॻाल्हि। तव्हां ईअं पहिरियों फुल्को केरु खाईंदो आहे? तव्हां खाईंदा आहियो? पहिरियों फुल्को कढी करे अग्नि देवता में विझिबो आहे, ऐं अग्नि देवता जो स्वरूप सम्झो कुतो बि आहे, उनखे बि खाराए सघिबो आहे। भई अग्नि में तव्हांजे हुन चई साईं गईसो आहे, उन में फुल्को कीअं विझिबो? न विझो, उहो पचाए रखी छॾियो, अधु कचो पको करे ऐं रखी छॾियो, ऐं पोइ वरी जेॾी महिल भई तव्हांखे मौक़ो मिले, कोई कुतो वुतो घर खां ॿाहिरां लंघे त उनखे खाराए छॾिजो, कांव खपेव त उनखे खाराए छॾिजो, गांइ खपेव त उनखे खाराइजो। हिकिड़ो पहिरियों फुल्को उनजो थी वियो, ॿियो फुल्को कंहिंखे ॾींदा? तव्हां न खाइजो ॿियो फुल्को, भई खुटी न वेंदा, जे केरु खुटे पंज फुल्का ॿुधाईंदा, जे खुटो त पोइ मूं वटि हिते खाई वञिजो, ॿियो वरी छा, हिन खां वधीक त ॻाल्हि न चई सघबी न। खुटंदा कॾहिं कोन, तव्हांजा पंज फुल्का रोज़ु रोज़ु वधंदा वेंदा, जेका भई अॻिते तव्हांखे ॾुखियाई सुखियाई जीवन में अचणी उहा पाण न ईंदी, बचाव थी वेंदो। पंज फुल्का ॿियनि खे ॾियणा आहिनि, हाणे ॿियो फुल्को कंहिंखे ॾियणो आहे तव्हां ॿुधायो? ही कांग आहिनि, इहे पितृलोक ताईं पहुचाईंदा आहिनि, हा न, पोइ हिकिड़ो फुल्को पचाए, ही कांग फुल्को खाइनि कोन था, छा खाईंदा आहिनि? चई साईं ही खाईंदा आहिनि, ही खाइनि, धूड़ खाईंदा आहिनि। तव्हांखे फुल्को ॾियो, खाइनि न खाइनि? रोज़ु हिरंदा न, जंहिं शइ ते माण्हूअ खे हेर पवंदी आहे, उनखे ॿिया दुनिया जा किचरा तव्हां बि खाई बीमार थियो था त उनखे बीमार करिणो पए। फुल्को पचाए वरी ॾेई छॾिजे कांगनि खे, टियों फुल्को कंहिंखे ॾियूं? कुते वुते खे ॾेई छॾिजो, भई तव्हांजे घर जो पहिरों ॿहिरो ॾींदो आहे, वफ़ादार थींदो आहे, अग्नीअ जो स्वरूप आहे। टियों, चोथों हिकिड़ो गांइ जो फुल्को बि कढिजो, घणा थोरी तव्हां हेॾो खाओ था, तव्हांजो पेट हेतिरो, गांइ जो पुटु पेट हेॾो आहे, पाण ई खाराईंदा, तव्हां त पंहिंजे हिकिड़े फुल्के सां ॿधल थियो, उहो खाराए। झूठो न खाराइजो भई, मथां वरी पाप पवंदा। चई साईं मां त खाराईंदो आहियां रोज़ु फुल्को, जेको बचंदो आहे न सो, हाणे त इहो वरी कहिड़ो कमु थो करी, झूठो थो खाराई। पहिरीं गांइ खे खाराए अचु, पोइ तूं अची खा पंहिंजे हथ सां, त पोइ काई सम्झ बि पए भई तूं बराबरि खाराईंदो, ऐं पहिरीं पाण पेट भरे वठी पोइ झूठो वञी करे गांइ खे खाराईंदे त छा थियो? धर्म कबो आहे त उन में पहिरीं कढणो पवंदो आहे, भई तव्हांखे कोन्हे भई धर्म करिणो हुजे ॾहों हिसो कढिबो आहे, त पहिरीं पासीरो करियो भई हीउ पहिरीं धर्म जो थियो, पोइ मां पंहिंजे कमु आणींदुमि। ऐं पहिरीं पाण खाई बि लहे करे वठो, उहो बि खाई वञो हली, पोइ छा कयूं? पोइ त वरी तकलीफ़ जो कमु आहे न। खाराइणो भले, पर गांइ खे खाराइणो आहे त तव्हां खाओ पहिरीं गांइ खे खाराए अचो ॿाहिरि वञी करे, पोइ अची खाओ। चई साईं असांखे रोटी खाईंदे न देरि थी वेंदी आहे, अरे देरि थी वञे त तूं पहिरीं फुल्को बचे गांइ खे ठारे खाराए पोइ अची तूं खाइजांइ, देरि जेतिरी खपई वञी कर। खाइण लाइ तोखे थोरो त तूं भले 11 बजे खाइजांइ, राति जो 12 बजे खाइजांइ, पर गांइ खे त 9 बजे खाराइजे न 11 बजे वञी हुनजो सुख पिटाईंदे या मिसाल जेकी तव्हांखे वणे। हाणे घणा फुल्का थी विया भाई, हिकिड़ो ॿियो बि खारायो कंहिंखे न कंहिंखे, 5 गुरूअ जा गंज, माना गंज दान करे छॾियो। हिकिड़ो सिकंदर उन गंज गॾु कया हुआ, तव्हां गंज फुल्का दान करे छॾियो, 5 फुल्का दान कयो, 5 कंहिंखे खाराईंदो, कोई आयो वियो हुजे, अतिथि चइबो आहे उनखे, चई साईं अतिथि कंहिंखे खारायूं, कोई मथां अॼुकल्ह त खिटका लॻा पिया आहिनि,
चई कुछ न 5 फुल्का गॾु तूं वञी गांइ खे खाराए अचु, कुते खे खाराए अचु, कोई पखी मिलई, कोई पशु मिलई, कहिड़ो बि जानवर मिलई, हर भुरो गांइ सां वार, तूं भाव न रख त भई गांइ खे फुल्को खाराए। हीअ अग्नीअ जो आई आहे, जंहिंजा बि हुजनि सभु वञी गांइ खे खाराए। गांइ में हड़ई देवताऊं आहिनि, अतिथि बि उन में आहे, भॻवान बि उन में आहे, सभु कुझु उन में आहे, तूं उनखे गांइ खे 5 फुल्का खाराए छॾ। हिकिड़ी गांइ खे न, भई जेके हुजे तव्हांखे जेतिरो हुजे। इहे 5 फुल्का तव्हांजो हक़ु न आहे। ऊंधी ॻाल्हि ॿुधाइणु सुठी आहे, हा न, कॾहिं कॾहिं ऊंधी ॻाल्हि सुठी थींदी आहे। सम्झो तव्हां बाहि जो फुल्को, तव्हां पहिरियों फुल्को खाइयो, तव्हांजे पेट में बाहि ॿरंदी। ही संत महाराज तूं मूंखे ॾकाईंदो या? ॾकणु सुठो आहे की न? पहिरियों फुल्को तव्हां खाओ, भले तव्हांजे पेट में बाहि ॿरे, भले बीमारी सीमारी अचे न, बाहि ॿरंदी न। ऐं पिटिया कोन त कॾहिं वहम में फासजो न, पर मिसाल भई जीअं संत ॾकाईंदा, वचन खे, शास्त्र जे वचननि खे, संतनि जे वचन खे सम्झणु इहा वॾी ॻाल्हि आहे। 6 तरीक़नि जा संत वचन चवंदा आहिनि। भई हिकिड़ो चवंदा आहिनि जंहिंमां माण्हू धर्म करे, जंहिंमां वरी प्रेम सां सम्झे, वरी माण्हू सम्झंदा आहिनि, पोइ थोरो डपु ॾींदा आहिनि। ॿार खे कीअं डपु ॾींदा आहियो? भई ॿाहिरि भूत खाई वेंदई त माउ ॿार खे पिटींदी आहे। भई माउ जो ॿार खे चए त तूं ॿाहिरि न वञजांइ, ॿाहिरि भूत वेठो अथई खाई वेंदई, त ॿार खे पिटींदी आहे की हुनखे सम्झाइण लाइ हूंदी आहे? हा, आउं तव्हांखे पिटियां कोन थो, मथां वरी ॻाल्हि खे उबो थो खणो, पर भई सम्झो जे पहिरियों फुल्को खाओ, मुंहिंजे वचन ते ॻाल्हि पकी रखो, तव्हांजे पेट में बाहि ॿरंदी, ॿरे की न ॿरे तव्हां फ़ैसिलो कयो। जे चवंदा न त पोइ मां बि न कंदुमि, हा कंदा त हा, पहिरियों फुल्को जे खाए न, छो था खाओ, छऊं खाइजो न। मां थोरी थो चवां, पोइ थोरी, पोइ त पाण बाहि विसामी वेंदी, तेसि ताईं त बाहि ॿरंदी हूंदी, साफ़ विसामी वेंदी। छो जो माण्हू खे थोरी बुख लॻंदी आहे न, बुख लॻे रोटी खाओ त वरी आनंद ईंदो आहे। हाणे पहिरियों फुल्को जेको आहे उहो खाईंदो त केरु आहे? ॿियो जेकर भई फुल्को खाओ, ॿियो फुल्को कंहिंजो? कांग जो, कुते जो, जंहिंजो बि चओ। ॿियो खाईंदव या टियों खाईंदव त कांग वांगुरु टांटा या कुते वांगुरु भाऊं लॻी पई हूंदी घर में, हा न। पिटिया त सुठो न, भई तव्हां छा, तव्हांजी मर्ज़ी छा आहे? और मां कल्ह ॻाल्हि ॿुधाई तव्हांखे त भई मां डॉक्टर पियो पुछे मां वेड़ा की न वेड़ा, ऐं उहो जेको नेता हो उहो जे गारियूं ॾियां की न ॾियां, त आऊं बि तव्हांखे पिटियां की न पिटियां, तव्हां ॿुधायो भई, हा न। हाणे चौथों फुल्को कंहिंजो आहे? गांइ जो आहे। तव्हां बि गांइ ॿाहिरि घुमंदियो, तव्हां बि ॿाहिरि विया घुमंदा, चौथों फुल्को खाईंदा त। ऐं जे 5 फुल्को कंहिंजो आहे त थी वियो भिखारी, तव्हां भिखारी थी वेंदा वली। 5 फुल्का न खाइजो, 6 खायो त उहे हू सभु इहे तव्हांजा जेके दोष अहिड़ा हुजनि बि, मिसाल कर्म कोन थींदा आहिनि, माण्हू सां घटि वधि भुल चुक थी वेंदी आहे, त इहे 5 फुल्का कढण सां उहे तव्हांजी भुल चुक माफ़, ठीकु आहे। 6 फुल्को खाओ, पोइ ॾिसो तव्हांखे केतिरो शरीर में आनंद थो अचे, बीमारी सीमारी हली वेंदी, दुख दर्द लही वेंदा, भॻवान जे भॼन में नाम में थोरो मन लॻी पवंदो। हा, ही त सही सिधी ॻाल्हि, कयो त कयो वाह वाह, ऐं न कयो त हवा हवा। मुंहिंजी ॻाल्हि हिते ई फिटी करे वञिजो, ऐं प्रेम सां चवंदो आहियां, प्रेम सां चओ श्री राम। त गीता में इहा ॻाल्हि लिखियलु आहे, धर्मशील धारो, धर्म बि धारण कयो ऐं सबुर बि धारण कयो। गीता में भॻवानु पहिरीं पंहिंजे पंहिंजे धर्म ते हलो, शील स्वभाव में हलो, पंहिंजे मन खे, पंहिंजे इंद्रियुनि खे, पंहिंजे शरीर कंहिं उज़वे खे खोटे पासे मिड़ई न वञणु ॾियो, बुद्धीअ खे परमात्मा जे पासे लॻाइजो, खोटे पासे मिड़ई न लॻाइजो। धर्मशील धारो। ऐं वरी उहो जेको भॻवानु आहे न, उहो तव्हांजे दिलि में आहे, उनजो नाम जपजो, हरि हर उचारो। भॻवानु शिव खे बि यादि कजो ऐं हरि माना विष्णु भॻवान खे बि यादि करो। राम राम बि चइजो, शिव शिव जी बि चइजो, शिव राम बि चइजो। छा चयो? जेकी चओ, हरि हर जी माना एतिरी हूंदी आहे। के शिव शिव चवंदा आहिनि, ख़ाली ईअं थींदो, राम राम न चइबो आहे, ते शिव 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 ईअं चइबो आहे, चवंदा आहिनि न। जेतिरो तव्हांखे सम्झो चओ पंहिंजे, पर कीअं भाव में, शिव 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 ईअं चवंदा आहिनि। या वरी भई हरि 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 हरि, शिव हरि राम कृष्ण शिव हरि, कीअं चवंदा जय
चंदू भाई न ईंदो आहे शेवक दयाल जो छोकिरो न हा पोइ शिव हरि शिवराम कृष्ण हरि भगवान की जय ईअं चवंदो आहे यको तव्हां ईंदा देरि सां आहियो त वरी ॿुधंदा कोन मां त केॾी महिल कन में घुसी वेंदो आहे ईअं शिवराम कृष्ण भगवान की ईअं टे यके चवंदा न ईअं चवंदो आहे प्रेम सां चओ श्री राम त परमात्मा जो नाम ममत मोह टारो ममता ऐं मोह न रखो जेकी तव्हां वटि आहे तव्हांजी शइ तव्हां वटि आहे ममता छो था रखो हीअ शइ मुंहिंजी आहे हिन मां मूंखे कमु कढणो आहे हिन में सभु दुनिया जूं शयूं अची वियूं पैसा अची विया दुनिया जा माल पदार्थ सभु अची विया हीअ शइ मुंहिंजी आहे हाणे हिनखे मां पंहिंजो सम्झी ऐं लिकाए रखां दॿाए रखां ऐं हिन खां लिखां न हिन जी सार संभाल करे हिनखे टिजोड़ी में बंदि करे रखां आसक्ति रखां मुंहिंजी शइ मतां गुम थी वञे अॻे मूंखे त पेननि जो शौक़ु आहे त कंहिंखे कहिड़ी पेन वणंदी आहे कंहिंखे कहिड़ी त मां ओड़ी वठि त हिकिड़े खे नंढड़ी पेन वणंदी पोइ चयोमांसि हाणे वठि ईअं 10-15 ॾिनियूं हूंदियूंमांसि पर चयोमांसि वठि चई साईं हाणे पेन मूंखे नंढी न जहिड़ी अचे ओड़ी ॾींदा कयो छाकाणि मां ईअं वटि खीसे में पवंदी आहे त केरु मूंखां पुछंदो बि कोन्हे मुंहिंजे खीसे मां कढी लिखंदो वरी वापसि ॾींदो कोन्हे ॾींदो आहे पर हू जेसि ताईं लिखे तेसि ताईं आऊं बि आहियां कोन्हे मूंखे ॿिए पासे कमु थी वञे हलिया वञे त मुंहिंजे पुठियां पेन ॾियणु ईंदो आहे पोइ खणी हली थी वेंदो आहे वरी कॾहिं कंहिंजी केरु मूंखे बि ॾींदो पेन भुलिजी वेंदा आहियूं हाणे मूंखे मिड़ेई लिखिणो आहे पोइ कहिड़ी बि पेन सां बि लिखे पोइ हरू भर चवां हीअ न खपे हीअ खपे ईअं थोरी ॾुखी ॻाल्हि आहे इन करे त हीअ शइ आहे कमु कढण जे वास्ते हिन मां कमु कढो हीअ न मिले त ॿी न मिले त टी न मिले चौथी कहिड़ी मां बि कमु कढणो आहे न जहिड़ी मिले ओड़ी सही न उन में फ़र्क़ु आहे ई कान त जेका शइ मिले माना पेन आहे इन में आसक्ति न रखणी मोही न रखणी लोभ न रखणो लालच न रखणो कमु ख़ाली कढणो कमु निकितो वरी कागर फाड़े छॾिबो आहे कमु छुटो कागर फाटो जेकर ईअं सम्झो चाहे दुनिया में कंहिं पदार्थ में मोही रखणु इहा ई दुख वारी आहे जितने दुख आलागत हैं सो ममता कर ही होते हैं ममता कर ही इसी जगत में जीव अनंत जो रोते हैं सभु माण्हू संसार में रोअंदा आहिनि छो रोअंदा आहिनि माया खां पुछनि माया तुंहिंजो हाल कहिड़ो आहे सभु रोअनि छो था चई ॾिस हिन संसार जे अंदरि मां हिकिड़ो महलात ठाहियो आहे उन जो नालो आहे मोह ममता ममता महल बनाया है ममता जो महल ठाहियो आहे ऐं इन ममता जे महल में ठाहिण में जेको अची इन में रहे माना जेको ममता रखे उनखे रोइणो पए जेको बि ममता रखंदो उहो रोअंदो जंहिंखे मोह कोन्हे ममता कोन्हे उहो रोअंदो कोन्हे त छा करिणो आहे धर्मशील धारो हरिहर उचारो ममत मोह टारो चलो चारू चारे जीवन में आचरण कयो त सदाईं सुठो हलो अदब वारो हलो फज़ीलत वारो हलो नेठाई वारो हलो निमाणाई वारो हलो जहिड़ो ॿिए खे वणे ओड़ो हलो जहिड़ो ॿिए खे न वणे ओड़ो न हलो आऊं तव्हां सां हलां कीअं हलां जेका ॻाल्हि तव्हांखे वणे सा चवां जेका ॻाल्हि न वणे उहा मूंखे चवणु न खपे हा बाक़ी धर्म जी ॻाल्हि आहे सही ॻाल्हि आहे उहा चवणु खपे पर कीअं भई प्रेम सां जीअं तव्हां मञी सघो ओढ़ो वरी तव्हां चवंदा महाराज तूं त असांखे गारियूं ॾेई चवंदो आहीं न जीअं तव्हांखे सम्झ में अचे तीअं भई कंहिंखे चवणो आहे कीअं चइबो आहे चई जेको जीअं सम्झे तीअं जेको जीअं सम्झे तीअं त ॻाल्हि असांखे सम्झण जी आहे ऐं सम्झण खां पोइ वरी करण जी आहे कीअं करे सघंदा जीअं करे सघो तीअं ॻाल्हि कराइणी इहो ई हिकिड़ो कमु आहे जे करे वियासीं धर्म ते हली वियासीं त असांजो ॿेड़ो पाण ई पार थी वेंदो प्रेम सां चओ श्री राम भॻवानु असांखे ई मनुष्य चोलो ॾिनो आहे इनखे सफल करिणो आहे करो सफल चोलो समय इहा अमोल ॿियो वरी असांखे वक़्तु मिलियो आहे हीउ मनुष्य जनम बि आहे ऐं मनुष्य चोले में वरी वक़्तु बि आहे इन वक़्त खे सफल करिणो आहे जंहिं पंहिंजे वक़्त खे सफल कयो वक़्तु अजायो न विञायो उनखे जीवन में आनंद थींदो आहे ऐं जंहिं पंहिंजे वक़्त खे अजायो विञायो त उनखे वरी जीवन में ॾाढी तकलीफ़ हासिलु थींदी आहे इन करे दुनिया में हर कुझु हली वञे त हली वञे पर वक़्तु असांजो अजायो न वञणु घुरिजे अंग्रेजीअ में हिकिड़े महात्मा माना कंहिं महापुरुष चयो आहे भई जेकर तव्हांजो भॻवान जी दया सां पैसो गुम थी वञे हेठि मथे थी वञे केरु खाई वञे नुक़सानु पइजी वञे त चिंता जी ॻाल्हि कान्हे वेल्थ इज़ लॉस्ट हा न
छा चवंदा आहिनि? वेल्थ माना पैसो, धन। जेकर तव्हांजो कुझु विञाइजी वञे, गुम थी वञे, दॿिजी वञे, खाई वञे, हेठि मथे थी वञे, ग़रीब थी वञो, कोई चिंता जी ॻाल्हि कोन्हे। नथिंग इज़ लॉस्ट। कुझु तव्हांजो नुक़सानु थियो ई कान। तव्हां कुझु विञायो कोन्हे। ईअं त तव्हांजो वियो छा, तव्हां विञायो छा? धन। तव्हां पैसो विञायो पर सम्झो कुझु न विञायो। पैसो वियो त असांजी महिर वई, पाण त साफ़ थी विया न। पैसो वियो त पाण भई दुनिया जा खिटका विया, हाणे शांती थी पई। दुनिया जा पदार्थ हली वञनि त काई चिंता न कजो। हिकिड़ो मिसाल ॾींदा आहिनि, प्रेम सां चओ श्री राम। सतनाम साखी, सतनाम साखी, सतनाम साखी। रस्ते ते पट ते हिकिड़ो मास जो टुकड़ो पियो हो, त हिकिड़े पखीअ मथां ॾिठई आसमान मां, ऐं सिधो हेठि पट ते पहुती, ऐं उन खां उहो पट तां पंहिंजे पेरनि जे चंबनि मां सां हीअं खणी करे ऐं वरी वापसि मथे उॾामी वई। मौत पेशी समझ माणिक्य को वह विहग देखो ले चला। हिकिड़ो पखी हो, ॾिठई त हेठि थोरो मांस जो टुकड़ो पियो आहे, उहो खणा, पर एक्चुअल में उहो मांस न हो। छा हो? माणिक हो। ॻाढ़े रंग जा न थींदा आहिनि माणिक, उहो हो। ईअं पियो हो, खणी करे उॾामियो मथे, त ॿिया पखी उन जे पुठियां विया, ऐं सभु मार को हितां वियो अचेसि, को हीअं पियो अचेसि, को हुनखे उॾामण ई न पिया ॾियनि। घणेई हीअं वञे, हीअं वञे, हीअं वञे, पर कोई हेठां निकिरे, मथां निकिरे, पर उनखे चंबा पिया हणनि मथां अची करे। सभु पखी 10, 15, 20, 25, 30 अची विया। हुन चयो यार ही मूंखे खाइणु ॾींदा कान। हर को सम्झे त थो न, भॻवानु ॿुद्धीअ जी ज़री हर कंहिंखे ॾिनी आहे। पोइ छा कयईं जो उन जेको उनखे माणिक हो या मासे पेशी कुझु बि हो, खणी फिटी कई, पंहिंजे पेरनि खे हीअं कई, हेठि किरियो, त सभई पखी हुनखे छॾे ॾिननि। सभिनी पखी, उहो अकेलो हीअं उॾामे पियो। हाणे किथे बि धीरे उॾामे, ईअं पंहिंजो सॼे आसमान में खुलियो। हुन जे पुठियां हिकु बि न हो, सभु किथे अची विया, उन मास जे टुकड़े वेठा किरी पिया। इहो कंहिं संत ॾिठो? जे संत नालो ॿुधायो त ठीकु आहे, न त आउं त ॿुधाईंदुमि ई ॿुधाईंदुमि। न, हिकिड़े संत ॾिठो, न त संत जो नालो त नथो ॿुधायांव, पर थोरी निशानी न, तव्हांखे नालो तव्हां खां ई पुछंदुमि, मां न ॿुधाईंदुमि। हाणे त ॿुधायां, पर तव्हां ॿुधायो कहिड़े संत ॾिठो जंहिं 24 गुरू ठाहिया हुआ? ॾिठो नालो पाण ॿुधायो न, आहे न, पढ़ी ॾिसजो। चयोमांव न, हीउ वॾो पुस्तक शाही आहे महाभारत, तव्हां जेकी पढ़ो आनंद वारी ॻाल्हि हूंदी आहे। उन दत्तात्रेय महाराज ॾिठई त चयईं हीउ मुंहिंजो गुरू आहे। चयईं थोरो भई माण्हू संसार में हीअं त्याग करे त आनंद वारो थी वेंदो आहे। त तव्हांजो जेकर उन मांसपेशी वांगुरु धन सम्झो, माल सम्झो, मिल्कियत चओ सम्झो, दुनिया ज़मीन सम्झो, जाइदाद, दुनिया जा पदार्थ हड़ई सम्झो, व्यक्ति वस्तु स्थान हड़ई। जे तव्हां मोह छॾियो त उन पखी वांगुरु आज़ादु थी वेंदा, तव्हांजो नुक़सानु कुझु बि कोन थींदो। वही उहो त टुकड़ो उहो ई छॾिणो आहे, माण्हुनि खे तव्हां वटि छा ख़बर आहे छा? जेको ॾिसण में हाणे फिटी कयो, बाक़ी असांखे अंदर में त मौज घणेई आहे न। आनंद थी पवंदो। उन दत्तात्रेय महाराज छा कयईं जो उनखे गुरू कई? चई हिन मास हीअं फिटी कयो ऐं सभिनी खे आज़ादु थी वियो। तव्हां बि थोरो घणो छॾियो त पोइ आज़ादु थी वेंदा, कोई तकलीफ़ न ईंदी। वॾे ज्ञान जी ॻाल्हि आहे, सम्झो केरु करे जेतिरो करे। पर हाणे थोरो साईं ॿी ॻाल्हि आहे, केॾी केॾी महिल छॾियूं त सही, हड़ई छॾियूं काई न आहे, पर शरीर में थोरो भई बीमारी अची वञे, तंदुरुस्ती थोरी हली वञे, त वरी पोइ थोरो नुक़सानु पवंदो आहे। छा ॼण सपोज़ भई हेल्थ असांजी लॉस्ट थी वञे, वेल्थ वई, वेल्थ वञे त वञे, उन में कोई नुक़सानु कान्हे, पर सम्झो थोरो असांजी हेल्थ वञे त थोरी थोरी सम्झो भई समथिंग इज़ लॉस्ट, कुझु न कुझु तिर तव्हांजो नुक़सानु। घणो न, ईअं त बीमार थिए त पाण सुठो। हिकिड़े भाई जी टंग भॼी वई, ऐं चवंदुमि न, चइण भाई वाने भॼन बि कंदुमि, चिंता जी ॻाल्हि आहे ई न। बीमारी बि सुठी आहे, सुख खां घणी सुठी आहे, पर सम्झो आहे थोरो नुक़सानु थियो, शरीर भाई भॻवानु पंहिंजी हलंदी हलाए।
हरू भरू नाम जपाइण त टंग छो थो भॼे ठीक हलाए न असां जीअं नाम तुंहिंजो जपींदे मरां चुरण चलन सभु आख़िर ताईं मुंहिंजा चुरण आहिनि इहे चुरंदा रहनि बंदि न थियनि अखि बि ॾिसंदी रहे कन बि ॿुधंदो रहे ज़बान बि ॻाल्हाईंदी रहे पर इहे बड़बड़ न करे भॻवान जो भॼन करे राम राम चवे नाम वेही जपे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव चौ कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव 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 बोलो श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव भगवान नाम जपाए सही पर बाबा थोड़ो ठीक हुजूं कॾहिं कॾहिं ईअं न बुत में सूर हुजे पोइ सूर में ध्यानु वेंदो आहे न भॻवान जे नाम में ध्यानु घटि वेंदो आहे न भले सूर बि हुजे पर न हुजे त ॾाढो सुठो जे न असांजी सिहत वई त सम्झो थोरो एतिरो नुक़सानु पवंदो पर जेकर साईं वक़्तु हली वञे टाइम इज़ लॉस्ट पोइ छा चऊं हड़ई वरी एवरीथिंग थोरो न पूरे जो पूरो द्रव्य गया तो कुछ ना हो खोया द्रव्य गया कुछ ना होया कुछ ना होया हो द्रव्य गया द्रव्य मना पैसा कुछ ना होया द्रव्य गया तो कुछ ना होया गई तंदुरुस्ती ता कुछ खोया 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 समय गए सब हारा मैं वारी जावा समय गए सब हारा व्यवहारी जावा हारा सब हारा इसलिए समय सफल कर सारा सारा समय सफल कर सारा सारा ओ हरि सुमरो हर वारा मैं वारी जावा हरि सुमरो हरे वारा व्यवहारी जावा हर वारा वारा हरे वारा हरे वारा समय सफल कर सारा सारा समय सफल कर सारा सारा हाणे वक़्त खे भी सफल करणो आहे समय अमोला बनोमी तम गोला गुरु के द्वारे गुरुअ जे दर ते वञी करे सेवा कर नाम जप सेवा करे पंहिंजे जीवन खे सत्संग करे पंहिंजे जीवन खे सफल कर वचन गुरु धियाओ उते गुरुअ जा वचन आहिनि जेके अमोलक उन्हनि खे
ध्यान सुरति को समाओ पंहिंजी सुरती विरती निर्ती उन में लॻाए छॾ कहे टियों पाओ मुक्ति धाम प्यारे तव्हांखे उहा मुक्ति मिली वेंदी पर साईं भॻवानु कृष्ण अहिड़ी मुरली वॼाई उनजो किथे किथे आवाज़ु पहुतो ॾाढो परे कवि साहिब ॿुधाए थो सभिनी हंधि उनजो पाए हा तुंहिंजे मुरलीअ जो आवाज़ बिंद्राबन में मूं ॿुधो तुंहिंजे मुरलीअ जो आवाज़ बिंद्राबन में मूं ॿुधो बिंद्राबन में ॿुधो बिंद्राबन में ॿुधो गायुन गाबन में ॿुधो गायुन गाबन में ॿुधो बिंद्राबन में ॿुधो बिंद्राबन में ॿुधो गायुन गाबन में ॿुधो बन बन गायन गाबन में ॿुधो मायुन मर्दन में ॿुधो मायूं मर्दन में ॿुधो गुफा गोर्धन में ॿुधो धन ओ धन गोपा गोर्धन में ॿुधो गुफा गोर्धन में ॿुधो गुफा गोर्धन में ॿुधो ओ मायुन मर्दन में ॿुधो मायूं मर्दन में ॿुधो तुंहिंजे मुरलीअ जो आवाज़ मुरलीअ जो आवाज़ बिंद्राबन में मूं ॿुधो तुंहिंजे मुरलीअ जो आवाज़ बिंद्राबन में मूं ॿुधो तुंहिंजे गीता जो मूं ज्ञान 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 कुरुक्षेत्रन में ॿुधो झंगन झरन में ॿुधो कुरुक्षेत्रन में ॿुधो जंगल झरन में ॿुधो थरन बरन में ॿुधो घिटियुन घरन में ॿुधो घरन बारन में ॿुधो गिटिन घरन में ॿुधो कुरुक्षेत्रन में ॿुधो झंगन झरन में ॿुधो थरन बरन में ॿुधो घिटियुन घरन में ॿुधो कुरुक्षेत्रन में ॿुधो ओ झंगन झरन में ॿुधो थरन बरन में ॿुधो जंगल घरन में ॿुधो तुंहिंजे दिलेरीअ जी दाह तुंहिंजे दिलेरीअ जी दाह कृष्ण भगवान दिलेर हो ओ तुंहिंजे दिलेरीअ जी दाह तुंहिंजे दिलेरीअ जी दाह बकासुर खां ॿुधी अघासुर खां ॿुधी वृतासुर खां ॿुधी कंसासुर खां ॿुधी बकासुर ओ अघासुर खां ॿुधी वृतासुर खां ॿुधी कंसासुर खां तुंहिंजे प्रेम जो प्रचार 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 पहलाजपुरीअ में ॿुधो घड़ीअ घड़ीअ में ॿुधो दरिया दरिया में ॿुधो ज़रिया ज़रिया में ॿुधो पुरीअ में ॿुधो घड़ीअ घड़ीअ में ॿुधो दरिया दरिया में ॿुधो ज़रिया ज़रिया में ॿुधो ओ तुंहिंजे मुरलीअ जो आवाज़ तुंहिंजे मुरलीअ जो आवाज़ बिंद्राबन में मूं ॿुधो तुंहिंजे मुरलीअ जो आवाज़ बिंद्राबन में मूं ॿुधो बिंद्राबन में मूं ॿुधो गायुन गाबन में ॿुधो मायुन मर्दन में ॿुधो गुफा गोर्धन में ॿुधो